नाज़रीन, चांडिया बिरादरी जो चीफ सरदार PPMPA नवाब सरदार खान चांडियो, नवाब बरहान खान चांडियो, रईस अख्तियार अली कोडाणी चांडियो जे ॾिनल दावत ते मेहड़ पहुता। मेहड़ इंडस हाईवे पहुचण ते चांडिया बिरादरी पारां दुल्हन शरनान सां संदन शानदार इस्तक़बाल कयो वियो। नवाब सरदार खान चांडियो, नवाब बुरहान खान चांडियो रैली जी सूरत में मेहड़ इंडस हाईवे ते सिटी होटल भरिसां जलसा गाह ते पहुता। बिरादरी जे मोअज़्ज़िज़नि पारां चांडिया नवाब सरदार खान चांडियो, नवाब बुरहान खान चांडियो खे बोस्की जो पटको ऐं PP अॻवान इम्तियाज़ अली पाशा खान बुट खे टोपी अजरक गुलनि जा हार पाराए गुलनि जी वर्खा कई। नवाब सरदार खान चांडियो जलसे खे ख़िताब कंदे चयो त असांखे मेहड़ अचण खां केरु रोके नथो सघे। मेहड़ वासियुनि खे ख़बर आहे त शहर में मंशात जो विकिरो केरु कंदो आहे। जलसे दौरान वॾे अंग में बिरादरी जे माण्हुनि जी शिरकत उन ॻाल्हि जो सबूत आहे त मेहड़ जा माण्हू असां सां मोहबत कनि था। हिन चयो त मेहड़ वाक़े वारे केस में असां बेगुनाह आहियूं। असां अदालतनि में केसनि खे मुंहुं ॾिनो आहे। प्रोग्राम में सरदार डॉक्टर राशिद मुमताज़ सोढर, रईस शेर मोहम्मद चांडियो, रईस ॾाॾो ग़ुलाम रसूल चांडियो, सरदार अहमद खान ॾेपर, रईस वलायत चांडियो, अख्तियार अली चांडियो, मीर मुर्तज़ा चांडियो, सेठ अली दोस्त साखाणी, मोहम्मद अयाज़ चांडियो, रईस रहमतुल्लाह साखाणी, मोहम्मद असलम चांडियो, मुख्तियार चांडियो, दिलशाद खान चांडियो, पीपल्स पार्टी फरीदाबाद अॻवान ज़ुल्फ़कार अली कलोड़ो, अब्दुल्लाह चांडियो समेत तमाम चांडिया बिरादरी जे मोअज़्ज़िज़नि बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई।